तंगवाणी में दोदो भील जे क़त्ल ख़िलाफ़ मारवाड़ी भील समाज सेवा पारां रैली कढी वई। रैली में मर्कज़ी चेयरमैन नंगीमल मारवाड़ी शिरकत कई। मारवाड़ी भील समाज सेवा ऑफिस खां जगदेश कुमार, सुधीर मारवाड़ी, गुलाब मारवाड़ी, वज़ीर मारवाड़ी जे अॻवानी में रैली कढी कोच टर्मिनल ते अॻवाननि धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त चोरी इल्ज़ाम हेठि क़त्ल कयल दोदो भील जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। चोर जी सज़ा क़त्ल क़ानून में भी न आहे, पर इस्लाम कोर्ट थरकोल इंतिज़ामिया पंहिंजी ॾाढ जबर ॾेखारींदे पंहिंजी क़ानून पाण ठाहे बिना केस बिना कोर्ट जे बेदर्दी सां गोलियूं हणी दोदो भील खे क़त्ल कयो। हुननि चयो त हिकु नाहक़ खून मतिलबु पूरी इंसानियत जी क़त्ल आहे। पोइ बि असां सिंध जे वारिस हंधनि जो खून पाणी जीअं वहायो पियो वञे। हुन घुर कई त दोदो भील जा क़ातिल गिरफ़्तार करे हिंदू बिरादरी जो खून वहाइणु बंदि करे इंसाफ़ कयो वञे।